हिंद सिंध जा सरताज साईं सादराम साहिब जन चवंदा आहिनि, गॾिजी हलो हिकु थी हलो, गॾिजी हलो हिकु थी हलो। वारे वारे वंदन कया सचो सतराम सतगुरु पूज, जह जी मेहर माया सा मिले अनुभव आत्म सूझ। रोज दियाया नाम जो जेको आहे चेतन चिद रूप, अंदर बाहिरे हिक वसे सतगुरु ज्ञान स्वरूप। पूरण आहे सतगुरु असांजो जिए राम कृष्ण आनंद, जही जी मेहर माया सा मिले पूरन परमानंद। जन जी अपार कृपा सा मिले पूरन सच आनंद। आओ कंगा करगा लखे तंबू मारू वरंगी, मारू वरंगी सांगी वरंगी। आओ कंगा करगा लखे तंबू मारू वरंगी, जेको कर्तव्य कर्म जो पालन कंदो, माखे छा करणो आहे, उन जे अखियुनि में बेटा खून वहंदो, उहो ज़हर पींदो पियो, उन जे अखियुनि में पाणी न वहंदो आहे, उहो खिलंदो न आहे, ॿियनि खे खिलाईंदो आहे। हल्की ॻाल्हि न आहे फर्ज़नि जो पालन करणु। अॼु असां फर्ज़नि खे तिलांजलि ॾियणु बीठा आहियूं। सत्संग भॼन भाव पूजा छा थींदा जेकॾहिं कर्तव्य कर्म जो पालन न आहे असां में। पिता कुझु बि हले, मूंखे छा करणो आहे, मां को पंहिंजो हिसाब थींदो, न मां पीउ सां कढावां न मां सां पीउ कढ हलंदो, मां को पंहिंजो हिसाब थींदो। तूं कीअं, मां इन ॻाल्हि लाइ नई हिकिड़ी योजना ठाही आहे, तव्हांखे वणे त इस्तेमालु कजो। कहिड़ी? असां श्रद्धांजलि ॾींदा आहियूं मृत्यु ते। छा उहो सुर्ग जो वैकुंठ हलियो वेंदो या फॉर्मेलिटी आहे? बुद्धि मां कमु वठिजो, पैसे जा वाणिया थी करे कमु वठो था, बाक़ी ॿियो सॼो ईअं हिकिड़ी ॻाल्हि कजो, परमात्मा खे जेके बि उन जा माइट आहिनि, छा जेको असांजो भाती गुज़ारियो आहे, जेतिरो जेतिरो जंहिंजो उन सां संबंध आहे, उहो सचाई सां प्रभु खे प्रार्थना करे, साईं मुंहिंजो जेको जेकॾहिं उन जो संबंध आहे त मुंहिंजो बि त कुझु हूंदो न। अरे संबंध त ॿिन्ही जो बराबरि रहंदो आहे न। को मामो आहे त भाणेजो आहे, भाटियो आहे त चाचो आहे, पुटु आहे त पीउ आहे, संबंध जंहिंजो नालो आहे। त मुंहिंजो जेको कर्तव्य उन सां हलणु, हे परमात्मा देव, उन में जेका मामो कमी थी आहे उहा मूंखे बख़्शे ॾिजे। मां पुटु आहियां, मां कंहिं सबब सां ॿाहिरि रहियुमि, कीअं मां माता जी शेवा न करे सघियुमि, पिता जी शेवा न करे सघियुमि, या उन जे सुभाउ करे मां सुख ॾियां पर पंहिंजे अॻियां न करे मुंहिंजी शेवा वठी न पिया सघनि। इहे सभु गुज़रियल तजुर्बा गृहस्थ में रहियूं सभई, के पंहिंजे अॻियां न करे असांजी भावना ऐं कयूं था, पर उहो पंहिंजे अॻियां न करे असां सुख नथा वठनि। कंहिं बि सबब करके, नौकरी जे सबब करे, ॿाहिरि वञण सबब करे, मुंहिंजे अस्वस्थ हुजण करके मां शेवा न करे सघियुमि। जेको जेको बि जंहिंजो नातो आहे उहो परमात्मा खे अरदास करके, मुंहिंजा साईं हे तो संभालियो आहे, उनखे अलाए काथे मोकिलींदो, प्रभु तो बहितर ॼाणे। उन जे प्रति जेको मुंहिंजो कर्तव्य कर्म न थियो आहे, मुंहिंजी का कमी आई आहे, उहा मूंखे बख़्शिजांइ। इहा ॻाल्हि वणे थी भाई? बसि इहा प्रार्थना कजो परमात्मा। आए अकेलो वेंदे अकेलो, आए अकेलो वेंदे अकेलो, आए अकेलो वेंदे अकेलो, आए अकेलो वेंदे अकेलो। साण हले ना कोई तो जान, भले ना कोई तो साण
भले ना कोई तोला भले ना कोई दोषा मतलब जो थी मेलो मतलब जो तुम मेलो मतलब जो थी मेलो मतलब जो थई मेलो मतलब जो थई मेलो मतलब जो थई मेलो आए अकेलो वेंदे अकेलो आए अकेलो वेंदे अकेलो आए अकेलो वेंदे अकेलो आए अकेलो वेंदे अकेलो ओ आए अकेलो वेंदे अकेलो आए अकेलो वेंदे अकेलो हो भला वो सिक सजण टियों सूर सिक सजण टियों सूर टई अखर हिकड़ा इहो चवण वा कूर सिक हुजे सजण ना मिले इहो चवण वा कूर सिक हुजे साईं ना मिले गुरु सिक वारनि सां साणु अति गुरु सिक वारनि सां गुरु सिक वारनि सां साणु अति गुरु सिक वारनि सां साणु अति हिकु पलु न परे हू पाण अची जेको कर्तव्य कर्म जो पालन कंदो मांखे छा करणो आहे उन जे अखियुनि में बेटा खून वहंदो उहो ज़हर पींदो पियो उन जे अखियुनि में पाणी न वहंदो आहे उहो खिलंदो न आहे ॿियनि खे खिलाईंदो आहे हल्की ॻाल्हि न आहे फर्ज़नि जो पालन करणु अॼु असां फर्ज़नि खे तिलांजलि ॾियण बीठा आहियूं सत्संग भॼन भाव पूजा छा थींदा जेकॾहिं कर्तव्य कर्म जो पालन न आहे असां में पिता कुझु बि हले मूंखे छा करणो आहे मां को पंहिंजो हिसाबु थींदो न मां पीउ सां कढावां न मां सां पीउ कढ हलंदो मां को पंहिंजो हिसाबु थींदो तूं कीअं मां इन ॻाल्हि लाइ नई हिकिड़ी योजना ठाही आहे तव्हांखे वणे त इस्तेमालु कजो कहिड़ी असां श्रद्धांजलि ॾींदा आहियूं मृत्यु ते छा उहो सुर्ग जो वैकुंठ हलियो वेंदो या फॉर्मेलिटी आहे बुद्धि मां कमु वठिजो पैसे पैसे जा वाणिया थी करे कमु वठो था बाक़ी ॿियो सॼो ईअं ईअं हिकिड़ी ॻाल्हि कजो परमात्मा खे जेके बि जेके उन जा माइट आहिनि छा जेको असांजो भाती गुज़ारियो आहे जेतिरो जेतिरो जंहिंजो उन सां संबंध आहे उहो सचाई सां प्रभु खे प्रार्थना करे साईं मुंहिंजो जेको जेकॾहिं उन जो संबंध आहे त मुंहिंजो बि त कुझु हूंदो न अड़े संबंध त ॿिन्ही जो बराबरि रहंदो आहे न पोइ मामो आहे त भाणेजो आहे भाटियो आहे त चाचो आहे पुटु आहे त पीउ आहे संबंध जंहिंजो नालो आहे त मुंहिंजो जेको कर्तव्य उन सां हलणु हे परमात्मा देव उन में जेका मामो कमी थी आहे उहा मूंखे बख़्शे ॾिजे मां पुटु आहियां मां कंहिं सबब सां ॿाहिरि रहियुमि कीअं मां माता जी शेवा न करे सघियुमि पिता जी शेवा न करे सघियुमि या उन जे सुभाउ करे मां सुख ॾियां पर पंहिंजे अॻियां न करे मुंहिंजी शेवा वठी न पिया सघनि इहे सभु गुज़रियल आहिनि तजुर्बा गृहस्थ में रहिया सभई के पंहिंजे अॻियां न करे असांजी भावना ऐं कयूं था पर उहो पंहिंजे अॻियां न करे असां सुख नथा वठनि कंहिं बि सबब करके नौकरी जे सबब करे ॿाहिरि वञण सब करे मुंहिंजे अस्वस्थ हुजण करके मां शेवा न करे सघियुमि जेको जेको बि जंहिंजो नातो आहे उहो परमात्मा खे अरदास करके मुंहिंजा साईं हे तो संभालियो आहे उनखे अलाए किथे मोकिलींदो प्रभु तो बहितर ॼाणे उन जे प्रति जेको मुंहिंजो कर्तव्य कर्म न थियो आहे मुंहिंजी का कमी आई आहे उहा मूंखे बख़्शिजांइ इहा ॻाल्हि वणे थी भाई बसि इहा प्रार्थना कजो परमात्मा उनजो हिसाबु उन सां थींदो उन जे लाइ तव्हां कुझु न करे सघंदो तव्हांजो हंधायूं बंधायूं उनखे कुझु न कंदियूं भॻवानु राम पुछियो आहे योग वशिष्ठ में साईं हे जेको श्राद्ध कढूं था उनखे मिले थो गुरु जवाबु थो ॾेसि पुट जेको हिते कढूं था उहो त हिते ई ॾिसूं था ब्राह्मण खे न्याणियुनि खे बाक़ी बचो काइनि खे खाराए छॾियोसीं तुंहिंजी वासना ऐं मां पीउ जो निमत कढांदो उहो जंहिं बि जूणी में आहे जाथे बि आहे त परमात्मा रोज़ी रसाक आहे उनखे रोटी ॾे थो पंहिंजे पंहिंजे नमूने सां सभु कंहिंजी रोज़ी आहे त उन वेले जो जेको तुंहिंजो आह्वान आहे उहा हुनखे तृपति ॾींदो
उन वेले जी बाक़ी रात जो वरी पंहिंजी बुख लॻंदसि। हे विशिष्ट में राम जी खे पंहिंजे गुरु जो जवाबु आहे। उहो वेलो जेको तव्हां उन जी भावना में कढियो, उन वेले जी हुनखे तृपति थी वेंदी, हुनखे बुख छिक न कंदी। श्री राम श्री राम। जे भगवान नाले जपण सां जेके प्यार सां जपनि था शांती अचे थी, बुख नथी सताए। इहो त अहिड़ी इहा कृष्ण ठहियल आहे, साइंसी हिसाब सां वैज्ञानिक सां परमात्मा ठाहियो आहे। त हिते छा चयूं, ईश जीव में भेद न जानो, साध चोर सुर ब्रह्म पछानो, हस्ती चीटी हाथी में किवली में, तृण लो आदंग कख में, ऐं आद तृण खां वठी वेंदे सॼी बिनास्पति। श्री राम श्री राम। पहाड़नि में बिनास्पति केरु ठाहियो, सावक लॻी पई आहे। एक अखंडत बसे अनाद, जेको खंडत न थिए, अनादि आहे जंहिंजी आद न आहे, उहो सभिनी में वसी रहियो आहे। कंहिंसां थो वेर करे, कंहिंसां थो वेर करे। एक पिता एकस के हम बारक, कंहिंसां छल थो करे, कंहिंसां थो कपट करे, छा थो करे तूं इंसान थी करके। राम राम। हिकिड़ो ॾुखे में ॾुखियो ॿार जंहिं माउ पीउ बि तंग, उते शेवा में वेठो आहे मुंहिंजो पीउ। हिकु ॿार असां वटि हेरियो आहे, मां हुनखे संरक्षण मंडल जो बणायो आहे, हाणे अध्यक्ष बि थियो आहे हिते आलमबाग में। चयईं मां तव्हांजो हे शब्द फैलाईंदो आहियां ॾाढो। जेके मुंहिंजा हज़ार दोस्त मिलंदा आहिनि, भाई वॾा दुश्मन तुंहिंजी ज़ाल ऐं तुंहिंजो पुटु, साहबनि संतनि लिखियो आहे। ज़ाल तुंहिंजी शक्ति खे नाश करे थी, पुटु तुंहिंजो धन खे हरण करे थो। बल ऐं धन, माण्हू जो जेको ताक़त आहे, ये ॿई वॾा दुश्मन तुंहिंजा स्त्री और पुत्र। दुकानुनि जे हवाले थी वियो, अगरि तूं हीणो थी वियो ऐं घर में वेठो आहे, दुकान पाण नथो वञे संभाले, तोखे अचानक ईअं झटके में चओ पुट खे 5000 ॾे, बाग में चए हा न मां अञा होॾे होॾे ॾेवणा आहिनि, चाहे लख पिया अथसि, तूं खणी नथो सघे। हे पुट आहे जंहिंजे लाइ असां मरी रहिया आहियूं। 10 मंज़िल जी ज़ाल खे बिल्डिंग ठाहे ॾींदसि, धन्यवाद ॾींदी, पुट खे फैक्ट्री कराए। अड़े सेठनि जे घर में असां घुमूं था, ज़ालनि जा सेठनि जा हवाले बि संतनि खे हूंदा आहिनि, जेके मुड़ुस खे ख़बर न हूंदी आहे। भुल न कजो, उहे सेठियूं चवनि था साईं कारखानो कढायो आहे, छोरो उथे ई पवंदो 10,000 ताईं, जेका धन्यवाद ॾींदुसि, जंहिं लाइ मरी रहियो आहे, अञा पुट खे फैक्ट्री कढाइणी आहे, अञा साईं लोन वठणो आहे, हितां ॿिटिनि खे कढाए ॾिनो आहे, चोथो ठाहिणो आहे, ईअं कंदे मरी वेंदो। 5000 क़रीब कन्या लाइ नथो कढे। मां मयार ॾियां या न ॾियां भाई, छा करे रहिया आहियूं असां। जीवन सफलो बणायो बाबा। स्वामी विवेकानंद साहिब चयो, स्वार्थ पंहिंजो भलो, ॿिए जे भले में ई तुंहिंजो भलो आहे, इहो ई सही स्वार्थ आहे। छा थो करे तूं। हरे राम। इंसान थियो इंसान। हे तकलीफ़ सभु, हे जेके असां संतनि खे तखलस ॾियूं था न, सभु असांजे कमज़ोरियुनि जा तखलस आहिनि। शहनशाह आहे, आहे, कुझु बि ज़रूरत कान्हे। इंसान थी जाए, इंसान थी रहे, इंसान थी मरे। सिर्फ़ु संतनि खे चइबो इहो सचा इंसान आहे, बसि काफ़ी आहे। लॻे थो मां जे भाॼी न खाईंदो आहे, संत न खाधी, वाह साईं संत। मां जे हे विकार मां में भरियल आहे बीणी जो, संत बीणी न छिकींदो आहे, बसि एतिरो ई न तखलस आहे। काॾों लही आया, माउ जे पेट में आया, उन में कोई खीर कोन्हे। सच्चा इंसान थी रहिया। जॾहिं तूं जनम वरितो, हाणे बामण जणिया पाईंदा, हाणे तूं वाणियो थिए, अॻ में केरु हुयो? हाणे तोर कयोसीं मुस्लमान, अॻ में केरु हो? जेकी शुरू में हो उहो तूं हुज, बसि तूं न्यारो थी आयो आहीं, कोई हक़ शो कोन्हे। उहो ॿार वांगुरु पिछाड़ी थी रहो। पायो बाल ॿुध सुख रे, साबन बाणिया ॿार ॿुधी धारे रहो। रुस त कंहिंसां न, पर बेली हरू भरू रुसई, हरू भरू सफ़ा मन नथो मड़ई त ॿार वांगुरु रुस, जीअं परचण में देरि न कजांइ। रोस न काहू संग करहो, मां हिकिड़े सलोक ते खणा, सॼो ॾींहुं लॻंदो। आपन आप वीचार, 2100 सलोकनि स्वामी साहिब जा, हिकु हिकु सलोक ते मां सुबुह कोठी शाम ताईं ॻाल्हायां। मुंहिंजो वरस चयो आहे 2100 सलोकनि ते। माफ़ रखिजो, भॻवानु तव्हांखे वक़्तु ॾे, तव्हां अचो ॿुधो। स्वामी साहिब जो सेमिनार थियो। श्री राम भगत साहिब कंवर राम, वाजो भजन करे रो। भगत साहिब कंवर राम, वाजो भजन करे रो।
करे सेवा देवी मेवा दुश्मन सजन करेयो करे सेवा देवी मेवा दुश्मन सजन करेयो भगत साहिब तुम्हारे राम वाजो भजन करेयो भगत साहिब तुम्हारे राम वाजो भजन करेयो जो वतन आया साली मूर न मोटो कना खाली जो वतन आया साली मूर न मोटो कना खाली दाता दानी सदा ध्यानी ब्रह्म ज्ञानी वावा कंखे रंजन करेयो दाता दानी सदा ध्यानी ब्रह्म ज्ञानी बाबा कंखे रंजन करेयो भगत साहिब तुम्हारे राम वाजो भजन करेयो भगत साहिब तुम्हारे राम वाजो भजन करेयो दुनिया के सब धामों में नंबर 1 तीर्थ धाम है तीर्थ धाम की हर एक ईंट में बसा सचा सतराम है तीर्थ धाम की हर एक ईंट में बसा सचा सतराम है रूप हजूरी ने भक्तों को रूप हजूरी ने भक्तों को दिया ये प्यारा धाम है सच्चे साई का धाम है ये सच्चा तीर्थ धाम है हम सब भक्तों का धाम है ये सोना तीर्थ धाम है हिंदुस्तान की धरती पर नागपुर की नगरी में बनाई अद्भुत धाम है सच्चे साई का धाम है ये सच्चा तीर्थ धाम है हम सब भक्तों का धाम है ये सोना तीर्थ धाम है सच्चे साई का धाम है ये सच्चा तीर्थ धाम है हम सब भक्तों का धाम है ये सोना तीर्थ धाम है यहाँ बसते चारों धाम है ये प्यारा तीर्थ धाम है पंहिंजा त पंहिंजा पर ॿिए खे ॿियो न सम्झो ॿिए खे ओहो परायण खे पंहिंजो कयो मुंहिंजा प्यारा बधर्म हिकु पाण सुञाण इहो छाजे लाइ पाण सुञाणींदे पाण सुञाण माना आत्मा सुञाण पाण सुञाणी आहे परमेश्वर सुञाण जी कुंजी जिन पाण सुञातो उन परमेश्वर सुञातो पोइ जॾहिं आत्मा सुञाणींदे असां सभिनी जेके बि आहियूं सभिनी जो जेको असली स्वरूप आहे उहो आत्मा आहे सभिनी जो जेको स्वरूप आहे उहो सभिनी जो आत्मा आहे हे रूप आहे हे मुहांडे जे लाइ आहे हे खल लाहे हे हिकु पालिश थियल आहे हे त लाहींदो त खल लहंदी हे चेहरो न लहंदो ज़ोर ॾींदो उन खल मां रत पोइ निकिरंदी
हे छड़ो मुहांडो इन ते अहंकार न कयो मां सुहिणो आहियां। हिन खल जे अंदरि चाहे सीधी हुजे कारो हुजे अंदरि बॉडी सभिनी जी बराबरि आहे। पुछो वञी डॉक्टरनि खां। छड़ो चेहरे जे लाइ तुंहिंजी सुञाणप लाइ ऐं तुंहिंजो नालो अलॻि अलॻि रखियो वियो हूं हूं कर केरु जवाबु ॾींदो इन जे लाइ। तूं नालो नाहे, तूं मुहांडो नाहे, तूं शरीर नाहे मुंहिंजा प्यारा। असां सभिनी जो स्वरूप जेको आहे सो आत्मा आहे। श्री राम। त पाण सुञाते स्वरूप सुञाते पोइ सभिनी में पाण खे समेटे पोइ कंहिंसां वलवंच, कंहिंसां क्रोध, कंहिंसां द्रोह, कंहिंसां पाप। राम। मन वचन कर्म करके जेको बि तो सोचेंदो प्रकृति में वेंदे उहो तोखे मोट जो फल मिलंदो। तूं कंहिंसां ठगी कंदे तोसां बि कोई ठगे वेंदो। ज़रूर न आहे उहो तोखे ठगे। तूं कंहिंजी चोरी कंदे ज़रूर न आहे उहो तुंहिंजी करे, तुंहिंजी बि कोई करे वेंदो। तूं कंहिंखे दुख पहुचाईंदे तूं बि काथों दुखी थींदे, तूं कंहिंखे सुख पहुचाईंदे तूं बि काथों सुखी थींदे। जेकी बीज बोईंदे उहो तोखे फल मिलंदो। परमात्मा प्रकृति में समाल आहे, न त प्रकृति जड़ आहे। श्री राम। हा बस कर भला होवे भला सभिनी में मुंहिंजो साईं। और अधु अधु जेको धर्म आहे उहो ॿिया जंहिंखे भलो कमु तव्हां सम्झो था बसि उहे आहिनि अध में। अधु इहो आहे मन वचन कर्म करके कंहिंखे कष्ट न पहुचाइणो। ठीकु आहे अपोज़िट में ॿ अधर्म आहिनि। हिकु पाण न सुञाणो, इहो वॾे में वॾो असां अधर्म कयोसीं। उहो संतनि सचो सतराम सुनो कौराम। ॿार अॼु पंहिंजे सिंधी पूरे विश्व जे सिंधी सभा जे लाइ ॾाढी दुखद जी घड़ी आई आहे कि अॼु साईं साधराम साहिब जन पंहिंजे विच में न रहिया नी। देर न रही आहे विच में, पर उहे हमेशह पाण सां गॾु ॾी। उन्हनि जे बारे में छा ॻाल्हायूं। पूरो साईं कंवरराम साहिब जा रूप हुया। साईं कंवरराम साहिब जेकी सेवायूं करे विया उहे साईं साधराम ग़रीबनि जूं, मिस्किननि जो, न्याणियुनि जूं कर्जा लाइण, शादियूं कराइण, ग़रीबनि खे अमदनि खे गले लॻाइण, हर उहा सेवा करे विया जेके साईं कंवरराम साहिब कंदा हुया। पूरो साईं कंवरराम साहिब जो स्वरूप हुया। ॿुधंदा आहियूं जीअं साईं कंवरराम साहिब में जेको पहिरों दफ़ो मिलंदो हुयो उहो साईं जो थी वेंदो हुयो। साईं साधराम में बि उहा ई हमेशह तव्हां ज़िंदगी ॾिठो असां बि बचपन खां उहो ई मुर्क, उहो ई खिलणु, उहो ई सभिनि खे गले लॻाइण, पंहिंजो करणु। कॾहिं न कोई विसरंदो हुयो। हिकु दफ़ो कोई साईं सां मिली वठंदो हुयो साईं साधराम साहिब जन सां त बार बार हिन सां मिलण जी इच्छा थींदी हुई। सिंधी कम्यूनिटी त छॾो, यहाँ तक के ॿुधंदा आहियूं ट्रेननि में कोई लोकल माण्हू बि मिलंदो हुयो न, कोई हिंदू, मारवाड़ी, गुजराती, त घड़ी घड़ी साईं जे साम्हूं वञी वेही रहंदो हुयो। साईं सां ॻाल्हाइण जी कोशिशि, पोइ साईं सां ॻाल्हाइनि। घणनि त ॿियनि समाज वारनि बि साईं को नाम वरितो हुयो। त अहिड़ा साईं साधराम साहिब ने त पंहिंजे विच में न रहिया नी। उन्हनि जी देर न रही आहे, पर उहे सदाई पाण सां गॾु थी अमर आहिनि, अमरदा सदा सदा युग सदा हयात दा। त बसि इहे आशीर्वाद गुरू साईं सां जीअं मिली करे पंहिंजो करे विया उहो ई पंहिंजो असांखे बि पंहिंजे प्यार में ॿंधी रखंदा। ऐं सचे साईं सतरामदास साहिब जा साईं कंवरराम साहिब जन सां अरदास कि साईं खे पंहिंजे चंदन में पाण वटि घुरायो अथनि। पोइ सदाई आशीर्वाद बढ़ियो रहे सॼे सिंधी समाज जे मथां। जंहिं महिल साईं खे यादि करूं न कोई दुख जी घड़ी पए त दुख कष्ट सभिनी जा दूर थी वञे। इहा ई अरदास आहे साईं जन जे चरणनि में। ऐं सभिनी जा आशीष साईं खे मिलंदी रहंदी। सचो सतराम अहिड़ो कंवर सदा हयात रहंदा साईं सातराम। जय जय साईं वसंत शाह, जय जय साईं पारू शाह, जय झूलेलाल। सचो सतराम। मर्द न मरन ये कूप आहिनि कायम, देही अरी दायम हादर हर जाए ते। अपार दुख जी घड़ी, इहो खाल जेको कॾहिं बि न भरिजंदो। पूज साईं सतरामदास साहिब जन जा प्यारा परम पूज्य सदगुरु साईं साधराम साहिब जन जेके संसार यात्रा समाप्त करे करे आकार रूप मां निराकार में वञी मिलिया।
निराकार थी विया। इहे कॾहिं मरंदा न आहिनि दरवेश, पर आकार मां निराकार में वञनि था। असांजे लाइ वरी में वॾो दुख उहो आहे। केरु चए थो आशिक मरंदा, इहे जीअरा घुमनि जहान में। हे त हर घड़ी हर पल असां सां गॾु आहिनि, पर जेको उन्हनि जो आकार रूप जेको असांखे हमेशह यादि ईंदो, उन्हनि जी खिल, उन्हनि जी मुस्कान, उन्हनि जा महर जा अथड़ा संगत जे मथां, उन्हनि जूं बाक़ियूं, उन्हनि जो प्रेम, उन्हनि जी ॿोली, उन्हनि जी मस्ती, उन्हनि जो आनंद सभिनि खे यादि ईंदो, जेको असां जाम मिस कंदासीं, सॼो समाज मिस कंदो। हिकिड़ा अहिड़ा संत जेके वारी वॼाए विया, मां त ईअं चवंदुमि, जिन हिंद सिंध में सचे साईं जो अहिड़ो झंडो झुलायो, अहिड़ो झंडो झुलायो। समस्त परिवार खे पूज साईं वसण शाह दरबार जे पारां दास श्रद्धांजलि अर्पित थो करे त परिवार खे दुख सहण जी शक्ति मिले। हिन दुख जी घड़ी में सदाई संत परिवार सां हे दास परिवार सॼी दरबार साहब साथ आहे। सदाई ख़ुशि रहनि, सभई आबाद रहनि ऐं जल्द सां जल्द हिन दुख जी घड़ी मां ॿाहिरि निकिरनि। इहे ई दुआऊं, इहे ई प्रार्थनाऊं सतगुरनि जे दर ते। जय जय वसण शाह, जय जय पारू शाह, जय झूलेलाल, सचो सतराम। हलियाती दिल जा मेली, दिल जा मेली मुंहिंजे मन जा मेली, दिल जा मेली मुंहिंजे मन जा मेली। हलंदा हलिया ओ हलंदा हलिया, वञण महिल बि न मोकिलायूं, हिकिड़ो अखर बि न ॻाल्हायूं। थींदा हलिया थी धार जेके हुया दिल जा मेली, दिल जा मेली मुंहिंजे मन जा मेली, दिल जा मेली मुंहिंजे मन जा मेली। हलंदा हलिया ओ हलंदा हलिया। साईं सतराम दास साहिब जो जीवन जो मिसाल आहे। हिकिड़ो शख़्स उन ॾे आयो, उनखे ॾाढी तकलीफ़ हुई, ॾाढो कराए पियो, जान में सूर, हॾनि जो दर्द, कुझु करे न पियो सघे, ज़िंदगी ॾुखी हुअसि। ऐं जॾहिं सचे साईं ॾे आयो, अची करे मूंखे अहिड़ी तकलीफ़ आहे, थोरो ॾुख आहे, मूंखे हीअं कयो आहे, हीअं कयो आहे, जेतिरो वञो कंहिंजी शिकायत आहे, कंहिंजो कुझु, कंहिंजो करण सां पूरी यादि हुअसि। तॾहिं साईं जन खिलियसि, सभु कुझु ॿियनि जो ॾिनल थी, पंहिंजो बि कुझु अथी। चवनि साईं सॼो मां सभु ॿियनि कयो, मां पाण त एतिरो चङो कुझु कयो ई न आहे, तमामु बहितरीनु हलियो आहे, मां त एॾो सुठो लॻो आहे, ॿिया मूंखे सॼो हीअं कयो आहे, हीअं हलियो आहे, हीअं हलियो आहे, जेतिरियूं शिकायतूं बसि ॿियनि ते हड़ी रखे। तॾहिं साईं जन मूंखे चयो, चइण हिकिड़ो कमु कर, तूं बसि वेही करे थोरो मालिक खे अरदास कर, मालिक जंहिं मसां कई आहे, जेको आहे सदाई ख़ुशि रहनि, चङा रहनि, बहितर रहनि। ऐं जीअं साईं जन चयो, जो अखियूं फेरियूं, चइसि चङा रहनि, इहे पाण लोड़नि, पोयां लोड़नि, जेको मूंखे लोड़ायो अथनि, मूंखे ॾुखियो कयो अथनि, मूंखे पतो आहे मसां कहिड़ी हालत कई अथनि, तंहिंजे करे इन जा त पोयां बि लोड़नि, हुनखे लोड़नि त पतो पवे छा थींदो आहे, जीअं मूंखे भोॻायो था, इहे भोॻनि। तॾहिं साईं जन चई छा आहिनि, जेकॾहिं तूं हुननि खे आसीस कंदे, चङो कंदे, ख़ुशि रहंदा, चइसि ख़ुशि कीअं, इहे त भोॻींदी, कीअं ख़ुशि रहंदा, तव्हां वरी चओ था ख़ुशि रहंदा, जेका मां सां कई अथनि जो केरु भोॻींदो। तॾहिं साईं जन चयोसि, चङो तूं वरी हिकिड़ो कमु कर, मां तोखे माला ॾियां। साईं जन जे हथ में माला हुई, तूं हिन जप वई कर, थोरो चओ भई मालिक उन्हनि खे बि सुमत ॾे, मूंखे बि सुमत ॾे, उहे बि ख़ुशि रहनि, मां बि ख़ुशि रहां, बसि उन्हनि खे बि सुमत ॾे। चइसि सुमत ॾे, सुमत ॾे, भोॻींदा कीअं, वरी लोड़ींदा कीअं, मां सां वरी जेका हालत कई अथनि, मां त हिननि खे तड़फंदो ॾिसणु चाहींदो, इन जे बचनि खे मां लोड़ींदो ॾिसणु चाहींदो आहियां। साईं जन मां तोखे इन करे चवां थो, शायदि मालिक उनखे सुमत ॾींदो न, पोइ तोसां न कंदा, तूं न भोॻींदे, इन करे चवां तूं थोरो इहो चओ भई। चए साईं ठीकु आहे, पोइ इन करे मां चवां थो। जीअं चवणु शुरू कयो त मालिक उनखे बि सुमत ॾे, मूंखे बि सुमत ॾियो, माला फेरे वेंदो। उहो आहिस्ते आहिस्ते थोरे वक़्त में, 1-2 ॾींहंनि में उहो थोरो चङो थियणु लॻो ऐं हफ़्ते खनि में घुमणु फिरणु लॻो, आहिस्ते आहिस्ते बिल्कुलु ठीकु थी वियो। तॾहिं मूं सचे साईं खे चई साईं हाणे मां बिल्कुलु ठीकु आहे, मां बिल्कुलु, मूंखे कुझु बि कोन्हे। तॾहिं साईं जन चयो
हक़ीक़त में तोखे अॻ में बि कुझु पवंदो। असां इंसान जेके बि आहियूं, असां सिर्फ़ु ॿिए खे ॾिसी करे जलन या सार पैदा कनि। असां सम्झंदा आहियूं शायदि ॿियो को कंदो पिया, कुझु ॿियो करे थो, असांजो दुश्मन ॿियो आहे। कॾहिं असां सोचे वेहींदा आहियूं, कॾहिं असां कंहिंखे सम्झंदा आहियूं, कॾहिं असांखे शक पवंदो आहे, या कॾहिं कुझु चयो कहे असांखे लॻंदो आहे त शायदि उन सां तंग कयो, असां सां ॾुखियो हलियो। असां ॿिए खे दुश्मन, ॿिए खे ग़लति तमामु जल्दी सम्झी करे वेही रहंदा आहियूं। पर जॾहिं असां गहराई सां ॾिसूं, सचे साईं चयो, असां दरबार में वेहंदा आहियूं। जॾहिं की दरबार में वेंदा आहियूं, असां हिकिड़ी अरदास कंदा आहियूं, दुश्मन दफ़े कजाए। हाणे दुश्मन दफ़े कजाए मानो खे मारे पूरो करे धरती में गाड़े छॾिजाए, हुजे बि न। दफ़े करण जो मक़सदु इहो आहे, दफ़न करणु। बिल्कुलु मारे करे पूरो करे भई धरती में पूरजी वञे, वरी कॾहिं निकिरे बि न। दफ़े करण जो मक़सदु इहो आहे। हाणे असां थोरो पंहिंजो समझ हलायूं भई जंहिं असां सां कुझु कयो आहे, उन वादे थोरो असांखे ॾुख ॾिनो हूंदो, तकलीफ़ ॾिनी हूंदी, या असां सम्झो हूंदोसीं, या कॾहिं असांखे कंहिं कुझु शिकायत कई हूंदी, कंहिं चयो हूंदो, इन खां मदद कुझु बि न हूंदो। वधि वधि असांखे थोरी तकलीफ़ ॾिनी हूंदई, थोरो ॾुखायो हूंदई। हाणे जंहिं असांखे थोरो ॾुखायो, थोरी तकलीफ़ ॾिनी, या असां सम्झोसीं, असां तोखे मारे पूरो करे धरती में गाड़ण जे लाइ तयारु हुआ, हाणे उहो वधीक दुश्मन आहे या असां वधीक दुश्मन? दुश्मनी असांजे अंदर में वधीक आहे या उनजे अंदर में वधीक आहे? हक़ीक़त में जॾहिं असां कंहिं थोरी ॻाल्हि खे उन दुख वांगुरु पंहिंजे अंदर में ग़लति तरीक़े सां वरंदा आहियूं, त पोइ जेको साड़, क्रोध, जलन, उहा असांखे पैदा थींदी आहे। पोइ उहा सभिनी दुखनि जो कारण बणिजी वेंदी आहे। अॼु असां ॾिसंदासीं, जेकॾहिं असांखे 70% बीमारियुनि जो कारण सिर्फ़ु साड़, क्रोध, जलन, ॿियो उनखे सवाइ कुझु बि न आहे। जेकॾहिं साड़, क्रोध ऐं जलन जे करे BP हुजे, शुगर हुजे, दिलि जूं बीमारियूं हुजनि, दिमाग़ी बीमारियूं हुजनि, संधनि जो सूर हुजे, जेको असां हली न सघंदा आहियूं, हा ॾाढी चीकंदो पियो हूंदो आहे। 70% बीमारियुनि जो कारण सिर्फ़ु साड़, क्रोध ऐं जलन आहे। जेकॾहिं असांजे जीवन में साड़, क्रोध ऐं जलन ख़तमु थी वञे, उहो तक़रीबन सभु बीमारियूं पंहिंजो पाण ख़तमु थी वेंदियूं। असांखे जॾहिं बिल्कुलु हॾु कमु बि न करे, असां सचे साईं खे चयो, असां सिर्फ़ु पंहिंजी सोच बदिलायूं। जंहिंसां दुश्मनी हुजे, जंहिंसां साड़ हुजे, जंहिंसां क्रोध हुजे, असां सिर्फ़ु उनखे थोरो पासीरो करे छॾियूं, ऐं हिकदमि असांजी बीमारी ख़तमु थियणु शुरू थी वेंदी। हिकदमि दुख असांजा लहणु शुरू थी वेंदा, हिकदमि दिमाग़ी तकलीफ़ूं जेके बि आहिनि असांजूं ख़तमु थियणु शुरू थी वेंदियूं। तंहिंजे करे असां थोरी ॻाल्हि खे वठी करे उहो जेतिरो पंहिंजो अंदरि हलाईंदा आहियूं, उहो असांखे तकलीफ़ ॾींदो आहे। ऐं जॾहिं बि असांखे कंहिंसां शिकायत अचे, दुख अचे, त पोइ असां बजाए साड़ ऐं क्रोध जे उन सचे साईं सम्झायो, असां मालिक खे सिर्फ़ु अरदास करूं, मालिक उनखे बि सुमत ॾे, मूंखे बि सुमत ॾे। छाकाणि उन वक़्तु सुमत जी असां ॿिन्ही खे शदीद ज़रूरत हूंदी आहे। उन खे सुमत ॾे जीअं उहो थधो थिए, ऐं असांखे सुमत ॾे जीअं असांजो साड़ ऐं जलन, क्रोध न वधे। न त ॿई बीमार थींदासीं, ॿई दुखी थींदासीं, ॿई तकलीफ़ में ईंदासीं। थोरा लफ़्ज़ बदिलायूं। मुंहिंजो हिकिड़ो साथी आहे, ॾाढो सुठो आहे, पोइ चवंदासीं जॾहिं बि मां सां क्रोध कंदो आहे, साड़ कंदो आहे, त ख़ुशि रहंदो आहे। मां सां कॾहिं बि को क्रोध, साड़ कंदो आहे, मां होॾे बर्फ़ जा रोड़ा मोकिलींदो आहे, बर्फ़ जा केन भरे करे मथे ते मोकिलंदो आहे। चवंदो आहे बर्फ़ जा रोड़ा अहिड़ा मोकिलंदो आहे, पंहिंजो पाण थधो थी वेंदो आहे। मां चयोमांसि की जंहिंजे लाइ जेको बि आहे
मां को साड़ कंदो आहे, क्रोध कंदो आहे, कुझु खाईंदो आहे, कुझु बि कंदो आहे। मां हुनखे बर्फ़ जा रोड़ा मालिक अरदास कंदो आहे, मालिक खे चङो कर, बहितर थिए, ख़ुशि थिए, ॾाढो सुठो थिए। एॾियूं आसीसूं मोकिलंदो आहे, अहिड़ो कंदो आहे जीअं बर्फ़ जो दिमाग़ थधो थी वञे ऐं जल्दी थधो थी वेंदो आहे, असां ठही वेंदो आहे, मूंखे दुख थींदो ई रहे, तकलीफ़ थींदी ई रहे। तंहिंजे करे असां आग जा गोला न मोकिलियो, पर बर्फ़ जा रोड़ा मोकिलियो। अगरि असांखे बर्फ़ जा रोड़ा मोकिलण अची विया, कंहिं बि असांखे दुखी कयो, तकलीफ़ ॾिनो, त ज़िंदगी में कॾहिं कंहिंसां साड़ जलन थींदो ई न ऐं बीमारी थींदी न। असां सदाईं सुखी ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहंदासीं, बहितर रहंदासीं, चङो रहंदासीं। तंहिंजे करे असां हिननि संतनि, महात्माउनि, दरवेशनि जी दामन में ईंदा आहियूं त जीअं असांजी सोच बुद्धि बहितर थिए। असांजे जीवन में थोरो दुख असांखे तमामु घणो लॻंदो आहे ऐं घणो लॻण बि उहा मालिक जी रहमत आहे। उनजो मक़सदु आहे जीअं असांखे बीमारी थींदी आहे, असां इलाज कंदा आहियूं। असांखे पंहिंजे साड़, क्रोध, जलन, ख़राबियुनि जो बि इलाज करणु खपे। असांखे पंहिंजे ग़लति अंदाज़, ग़लति खाधा पीता, तौर तरीक़ो, जीवन खे ग़लति रस्ते ते हलाइण खे थोरो असां बहितर ऐं चङो करे छॾियूं, असां पंहिंजो पाण ख़ुशि थी वेंदासीं। हक़ीक़त में थोरी बीमारी या दुख असांखे यादि ॾियारंदा पंहिंजो पाण खे बहितर करे वञो, पंहिंजो पाण खे चङो करे वञो, ऐं उहो हक़ीक़त में असांजो इलाज हूंदो आहे, उहो असांजो ट्रीटमेंट हूंदो आहे। तंहिंजे करे असां पंहिंजे जीवन खे बहितर कंदा अचूं ऐं साड़ खे ख़तमु करे तरीक़ा। मालिक असां जेतिरा बि आहियूं, असां सभिनी खे ख़ुशि ऐं ख़ुशहाल रखियो आहे। असां जेतिरा बि आहियूं, पंहिंजे खाइण खां सभिनी खे वधीक आहे। सभिनी खे मालिक एतिरो ॾिनो आहे, असां पंहिंजे घर, परिवार, माहौल, संसार में सभु ख़ुशी हो। सिर्फ़ु असां पंहिंजो पाण खे थोरो ॾिसी करे सही थियो। असां ॿिए खे ॾिसी करे को जलंदा आहियूं, उनमें पंहिंजूं ख़ुशियूं जलाए छॾींदा आहियूं। न त असांजो जीवन हक़ीक़त में असां पंहिंजो पाण खे ॾिसूं, असांखे कोई दुख आहे ई न। लेकिन असांखे जीअण जी कला ऐं समझ थोरी अचे, ऐं जीअण जी कला ऐं समझ उहा ईअं हूंदी आहे जीअं हिकिड़े संत ॾे हिकिड़ो शख़्स वियो, चए साईं मुंहिंजे जीवन में जेको कॾहिं हलचल, कॾहिं परेशानी, कॾहिं दुख, कॾहिं सुख, कॾहिं ख़ुशी, कॾहिं ग़म सभु हलंदो आहे। तव्हां जेको ख़ुशि रहंदा हुनजो कारण छा आहे? तव्हांखे ख़ुशी छा, उहो ख़ुशी असांखे छो न आहे? तॾहिं संत चयोसि 2 ॾींहंनि खां बाद वापसि अचिजांइ। ऐं जॾहिं 2 ॾींहंनि खां बाद वापसि आयो, संत जेको कुटिया हुई, कुटिया जे ॿाहिरों जंगल हो, उते वेठो थियो ऐं उते वेठे जीअं आयो संत वेठो, हे बि वेठो, सॼी कचारी कंदो वेठो। संत खे चइसि तव्हां मूंखे घुरायो, अॼु जवाबु ॾींदो। जवाबु त मां तोखे ॾेई छॾियो। जवाब ते कहिड़ो कुझु ॿुधायो वेठो न, मां कीअं सम्झो? चयो ॾिस मां हिते वेठो आहियां, मां पंहिंजी कुटिया खां जंहिं महिल बि हूंदो ॿाहिरि निकिरी करे वेही रहंदो आहियां। चए वाण आई जी उमिरि घणी थींदी? चइसि इहो 100 साल खां मथे थींदो। चए पोइ हे जेको पौधो आहे, चए हिनखे साल खनि थियो हूंदो। चए हे वण, चइसि 20 साल खनि थिया हूंदसि। चए हे जेको घास, चए इहो मौसम सां उगंदो आहे, ख़तमु थी वेंदो आहे, पंहिंजो पाण सड़ी वेंदो आहे जेको बि आहे। चए भई गुल फुल, चइसि इहे मौसम सां उगंदा आहिनि, ॾाढा सुठा लॻंदा आहिनि। चए भई कननि जे विच में पता, चए इहे बि सभु हूंदा आहिनि जेके बि आहिनि। चए पोइ जॾहिं मां हिते वेंदो आहियां अची न, जॾहिं का थधी हवा लॻंदी आहे, कुझु लॻंदो आहे, त पोइ जीअं हवा हलंदी आहे सभु पंहिंजी ख़ुशी में झूमंदा आहिनि। अॼु ताईं कॾहिं इन जे विच में मां साड़ न ॾिठो आहे। 100 साल वारो चवे 20 साल थी करे मां जे साम्हूं झूमंदो पियो आहे। जेको मौसम सां उगियो, मौसम सां उभरियो, उहो बि झूमंदो पियो हूंदो आहे।
ऐं 30 सालनि वारो बि झूमंदो पियो हूंदा। कॾहिं मां 30 सालनि वारे खे सार सां कोन्हे थो कालो उभरियो आहे, वरी अॼु पंहिंजो पाण खे लोॾींदो वरंदो आहे, पंहिंजो पाण खे ख़ुशि रखी करो आहे। मां गुलनि खे बि ॾिठो आहे, उहे हवा में ओढ़ा ई झूमंदा आहिनि जहिड़ा कंधनि जे विच में पता झूमंदा आहिनि। यानी हर को पंहिंजी ख़ुशी में, पंहिंजे आनंद में ख़ुशि आहे। भई जेको मां आहियां उहो सही आहे। जंहिं ॾींहुं असांखे इहा सम्झ अची वञे जेको मां आहियां उहो ख़ुशि आहे, त पोइ असांजे जीवन में साड़ ऐं जलन ईंदो ई न। असां सभु सदाई झूमंदा रहंदासीं, वॾो हुजे नंढो हुजे, ख़ुशि हुजे ख़ुशहाल हुजे, असां सभु ख़ुशियुनि में झूमंदासीं ऐं संसार में सुख ऐं आनंद थींदो ऐं असांजो चहिरो सदाई बहकंदो हलंदो। तंहिंजे करे असां पंहिंजे जीवन में बहकणु सिखूं। ॿिए खे ॾिसी न, पंहिंजो पाण खे ॾिसी। ॿियो छा थो करे उनखे ॾिसी न, ॿियो केतिरो वधियो केतिरो घटियो उन सां साड़ो कहिड़ो न। लेकिन मां छा, मूंखे छा करिणो आहे, मूंखे पंहिंजी ख़ुशी जो आनंद कीअं वठिणो आहे। जंहिं ॾींहुं असांखे इहा समझ अची वई, उन ॾींहुं असांजो चहिरो सदाई बहकंदो रहंदो, सदाई ख़ुशि रहंदो। ऐं उनजे लाइ सच साईं चयो, जॾहिं बि कंहिंजे लाइ कुझु लॻे त सिर्फ़ु असां अरदास कयूं, मालिक उनखे बि सुमत ॾे, मूंखे बि सुमत ॾे। उन वक़्तु ॿिन्ही खे सुमत जी ज़रूरत आहे, ॿिन्ही खे क्रोध जी ज़रूरत कोन्हे, ॿिन्ही खे साड़ जी ज़रूरत कोन्हे। ऐं जंहिं ॾींहुं ॿिन्ही खे सुमत आई त बाक़ी तो सभु कुझु बहितर थींदो, सभु कुझु चङो थींदो। सो जेको पाण वार्षिक उत्सव मल्हाईंदा उनजो मक़सदु उन ॾींहुं ते असां पंहिंजो पाण खे एतिरो उत्सव प्यार सचे साईं जी रहमत में भरूं, असांजो जीवन अहिड़ो बहके जो उहा बहक, उहो आनंद, उहा ख़ुशी असांजे चहिरे ते जॾहिं हुजे त वरी सॼो साल असांजो चहिरो बहकंदो ई रहे, ख़ुशहाल ई रहे ऐं बहता रहे। असांजो जीवन सदाई आसूदो ऐं हरियो भरियो रहे। सच जे प्यार भरी घड़ियुनि में पर सभु गॾु थियो, उहो मौक़ो हक़ीक़त में असांखे सदाई ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहण सेखारे थो। असांजे जीवन में सुख तमामु घणा आहिनि, दुख न जे बराबरि, पर थोरे दुख खे वठी करे असां सभु सुख साड़े छॾींदा। तंहिंजे करे उनखे सचे साईं चयो, जीअं तुंहिंजे अंदरि मुंहिंजो सार निकितो उनखे बि सुमत ॾे, मूंखे बि सुमत ॾे। त जीअं जीअं तुंहिंजे अंदरि मुंहिंजो साड़, क्रोध ऐं जलन निकिरंदो वियो, हक़ीक़त में दुख तोखे ॿियनि जो कोन हो, पंहिंजे साड़, जलन ऐं क्रोध जो। जीअं ई साड़ दुख निकिरंदो वियो, दुख ऐं तकलीफ़ ख़तमु थींदी वई, तूं पंहिंजो पाण बहितर थींदो वए। तंहिंजे करे असांजे जीवन में बर्फ़ हुजणु खपे, असांजे जीवन में आग जा गोला न हुजणु खपे। असांजे जीवन में कंहिंखे आसीस न बि ॾेई सघूं त पोइ बि एतिरो ज़रूरु चओ, उहो बि सुमत पियो हुजे, मां बि सुमत पियो हुजां, बहितर हुजो। जंहिं ॾींहुं इहे लफ़्ज़ असांजा निकिता, असांजो जीवन बहकंदो रहंदो। असां पंहिंजी ख़ुशी खे ज़रूरु ख़ुशियुनि सां भरियूं, ॿिए खे ॾिसी करे जलन न, पर असां उन गुलनि वांगुरु, उन पतनि वांगुरु, उन्हनि वणनि वांगुरु, बेशक कोई 100 साल जो हुजे, कोई 20 साल जो हुजे, कोई उन ॾींहुं पैदा थियो हुजे, लेकिन सभु बराबरि झूमंदा आहिनि। ऐं जंहिं ॾींहुं असां पंहिंजो झूमणु शुरू कयोसीं तो मालिक जी रहमत वसणु शुरू थींदी आहे। त मां जहिड़ो इनखे मोकिलियो आहे उन में ई ख़ुशि आहे, त पोइ मन खे एतिरियूं ख़ुशियूं ॾियां जे सदाई झूमंदो रहे, कॾहिं संसार में दुख अचे ई न, तकलीफ़ अचे ई न। सतगुर में सिक आहे जन जी, अटल उन्हनि ते छतर फिरे, अटल उन्हनि ते छतर फिरे। कहे टेऊं सिक नाहे जन में, जन्म तिनी बर्बाद अदा। कहे टेऊं सिक नाहे जन में, जन्म तिनी बर्बाद अदा। भगन वारा से थी जग में, सतगुर जिनके याद अदा। भगन वारा से थी जग में, सतगुर जिनके याद अदा। साईं सतराम दास जिनके याद अदा, साईं कंवरराम जिनके याद अदा।
बाबा अदाराम जिन के याद अदा साईं वसण घोट जिन के याद अदा साईं पारूशा जिन के याद अदा साईं हचूराम जिन के याद अदा स्वामी टेऊराम जिन के याद अदा स्वामी सर्वानंद जिन के याद अदा स्वामी शांति प्रकाश जिन के याद अदा साधन वारा जग में सतगुरु जिनके याद अदा सतगुरुदेव बाबा सचो सतराम। गुरु एक सत्संग अनेक। गुरु हिकिड़ो ई कबो आहे, उन मां सभु कुझु पाए सघिबो। हिक जी कजै ॻोल्हा, हिक जो कजै सजदो, दर दर चंद्र दीवाना भटकी कबो छा। साईं मोही जा रे जो दिल में पैरुआ गाले भला कैसा करा चूर दे तो मिला साईं मोही जा दर्द भी तो मिला साईं मोही जा। मां तव्हांखे ॿ टे भेरा ॿुधायो आहे, दुख में 3 फ़ाइदा, सुख में 3 घाटा। वरी ॿुधायां छा? ॿुधायां छा? जी सर। हे जेको दुख लाहिण अचो था, सुख वधाइण अचो था। सुख में 3 घाटा। घुरना न आहिनि असांखे दुख, पर अचे त इहा सम्झणो आहे। हर मज़हब मत चए थो पाप जो फल दुख आहे, पुञ जो फल सुख आहे। जी सिख हुजे, ईसाई हुजे, मुस्लमान हुजे, कोई बि पंथ अहिड़ो न आहे जेको चए पाप जो फल दुख न आहे। पोइ कंहिंजो ईसाई खणी पाप खणी छॾे, पर दुख त थींदुसि न। दुख जे भोगण सां तुंहिंजा पाप नाश थियनि था, और सुख जे भोगण सां तुंहिंजो पुञ नाश थिए थो। कीअं भाई? हाणे रायो ॾिजो, पुञ नाश थियनि असांजा या पाप नाश थियनि? त पोइ घुर घुर न कजो। ऐं दुख जे अचण सां सुख अहिड़ी शइ आहे, तूं उथी कंहिंजी शेवा कंदे आसीस खटंदे, सुख जा पदार्थ पिया आहिनि, तूं विराए खाई सघंदो आहे। पर जेको दुख आहे तूं ॿिए खे ॾेई न सघंदो, वरितो छा? जवान पुटु बीमार पियो आहे, चाहे थो पिता जेकर मूंखे कुझु हिसो दुख हलियो अचे, सॼो न बि चाहे, पर उहो ॾेई नथो सघे, वठे छा? जंहिंमहिल सफ़ा बेबसी आहे तंहिं महिल उनखे लॻंदो दुख पंहिंजे भोगण खां सवाइ न वेंदो, त तोखे भॻवान खां सवाइ ॿियो यादि करणो ई न पवंदो। कोई तुंहिंजो न लाहे सघंदो। दिलासा ॾींदा, दवाऊं वठी ॾींदा, सुयूं हणाईंदा, बेहोश कंदा, छा कंदा? श्री राम। त और उन दुखी हुजण महिल कोई पाप न करे सघंदे। तुंहिंजी इच्छा बि थींदी, शरीर तोखे साथ ई नथो ॾे, पाप छा कंदे? और सुख में सत्संग लाइ टाइम कोन्हे, नाम जपण लाइ, ध्यान लाइ वांदो ई कोन्हे, हमेशह इंद्रियनि जे भोगनि जी इच्छा न। भाई हिकु सुख भोगण सां पुञ नाश थियनि था, ॿियो सुख जे हुजण सां हमेशह भोगनि ॾे ख़्यालु आहे, जंहिंजो परिणाम दुख भोगणो पए। भोगं त रोगं। तोखे संपत आहे, डोंगरोज महाराज लिखियो, हिते तूं स्वतंत्र आहे, मां पंहिंजी संपत खे न भोगियां, पर हिते मन दोखो ॾिनो, मुंहिंजी संपत मां न भोगियां, इहा सुमत सां मिली आहे तोखे। हाणे तोखे अखियुनि में अंधारो अची वियो त मुंहिंजी कमायल आहे, मां न भोगियां। तोखे हाणे इहा नाश करे पोइ गुज़रंदी, पधर ते बीहाईंदी, रोड ते घुमाईंदी। मां हिस्ट्रियूं लिस्टियूं ॾियां जेके पधर ते घुमनि था, जंहिंजा हाल हुया। हे साईं केरु सॾाए? अड़े छा सॾाए? हाणे लक्षण छा अथसि? सॾाए कॾहिं सॾाए? जंहिंजी एंड चङी न थी उहा कहिड़ी, उन जे लाइ नालो खणी बि पाप, ग़लति हलियो उहो। सेठियूं इहे नेकियूं कंदा अथव, हे केरु सॾाए? हाणे किथे आहे? पधर ते बीठो आहे। कीअं भाई? सेठियूं वेठा अथव जेके नेकियूं कंदा आहिनि जूं, सेठियुनि जूं। मां सेठनि जे बंगलनि में वेंदुमि, भउ वठी वेंदो, हे मूंखे घुमाइनि था, हिन खे दान जो हिसाब खुलियल न आहे, बंगला जा केसि ताईं रहंदा? हे मां शराब थो ॾियां छा? या हुनखे वधाइण जो सिखायां थो, उनजूं पीढ़ियूं सुखी थियनि, दान हलाइनि। गृहस्थी खे जहिड़ो धन हुजे थोरो आहे, ऐं हुजणु घुरिजे, कोई मना न आहे, शास्त्र में लिखियो आहे, पहिरें ई नीति शास्त्र में आयल आहे। पर जीअं पकी छत थींदी आहे, पीढ़ियूं असांजूं उन बंगले में सुख वठनि, पर पानारे रूपी दान जो हथ खुलियल हुजे।
अगर झूपड़ो भी आहे पानारो खोलियल आहे तो चङो झूपड़ो हली वेंदो, अगर पानारो नाहे और केतिरी बि बिल्डिंग आहे ॾारा खाई वेंदी। ठीकु आहे, तव्हां दान जो हथु खोले रखो, धन जी दान सां शुद्धि थींदी। कंहिं बि सबबु करे गवर्नमेंट जे हिसाब सां परिवार जे वधण सां कंहिं सबबनि सां छल कपट जा असां में धन अची आहे, पर दान जो हथु खुलियल हूंदो, बरकत बि वधी रहंदी, दान शुद्ध धन शुद्ध बि थींदो ईंदो, ॿई फ़ाइदा असांखे थींदा। ॾियण वारो खुटंदो न आहे, वठण जी जंहिंखे भावना आहे उहो वधी न आहे सघंदो मरदे ताईं। हाणे हिते वरी मथां भुल अची वञे त संत हे वठनि था तॾहिं न हलाइनि था, न संत हलाइनि था तॾहिं अचे थो। हाणे त ॿुधी कमु न कंदी, भई अचनि न त हलाइनि कीअं, त जंहिंखे अचे थो घणो था हलाइनि। बोलो सच्चे साईं सतराम दास साहिब की जय। अमर शहीद भगत कौराम साहिब की जय। सतगुरनि जी प्यारी संगत, असां तव्हांजा अति शुक्रगुज़ार आहियूं। संतनि जे श्रद्धांजलिअ में असां सभई शामिल थिया आहियूं। असांजी वेनती आहे वक़्त जो वीचार कंदे, छाकाणि त नितनेम महादेव मंदिर ट्रस्ट जो शाम जो आरती थींदी आहे। इहे ॻाल्हियूं सभु ध्यान ते रखंदे असां आयल भाउरनि ऐं भेनरुनि जे लाइ हथ जोड़े चऊं था पिया त समय जेको आहे असांखे ध्यानु ॾियणो आहे। सभिनी जे पारां श्रद्धांजलि जा 2 अखर असांजो भाउ राजू पंजवाणी चवंदो। दास खे 2 ॻाल्हियूं हिकिड़ी यादि पयूं आहिनि। उहो हे दास चए थो पियो, हिन रस्ते तां असां हली रहिया हुआसीं 2 भाउर, त राजू रामवाणी असांजो वॾो भाउ, उन मूंखे चयो गुरमुख साईं चोलो छॾियो आहे, साईं जो बैनर लॻणु खपे। 5 मिंटनि खां पोइ जीअं मोटियासीं त असांखे उहो बैनर ॾिसणु आयो। उन बैनर ते नालो लिखियलु हो सेवा में असांजो भाउ लच्छू टीकमाणी। भाउ खे मां राजू खे चयो, राजू ए प्रभु जी लीला आहे, करन करावन आपे आप, मानुष खे कशो नहीं याद। असां संसार में चऊं था हे कमु मां कयो, हे मां कयो, पर हे प्रभु जा रंग। उन खां पोइ ॻोठाई भाउर अनेक मिलिया। महादेव मंदिर ट्रस्ट जो भाउ विनोद नागपाल, उन फ़ोन कई चई बाबा इच्छा थी आहे संतनि जो फोटो लॻणु खपे, पर असां ॾिठोसीं त संतनि जो बैनर लॻल आहे, कंहिं भाउ हणायो आहे, त हिन करे हाणे असांजी वीचार आहे, भावना आहे भई शोक सभा कजे साईं जे नाले सां। त उन खां पोइ कुदरत परमात्मा जी असांजो भाउ राजू खेटवाणी उहो मिलियो, हिक ॿिए सां ॻाल्हाइण थियो। हर कंहिं पंहिंजा वीचार रखिया हुया, नाला अनेक आहिनि, केतिरा नाला खणी केतिरा खणूं। हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि हिन दास खे यादि पई आहे। सन 1998 में अमर शहीद भगत कौराम साहिब जन जो 113 जन्म महोत्सव रेरकी साहिब में मनायो वियो। उन घड़ीअ में साईं जन सत्संग में वचन चया आहिनि, कंहिं महिल ईअं थींदो आहे कि असांजी ग़लती बि न हूंदी आहे, ग़लती साम्हूं वारे जी हूंदी आहे, पर असां जोश कंदा आहियूं। त उते साईं जन इहा सम्झाइण ॾिनी आहे भई इहो किथां जो इंसाफ़ आहे, ग़लती साम्हूं वारो थो करे ऐं असां जोश ऐं क्रोध में अचूं था पिया। जंहिं घड़ीअ में असां जोश ऐं क्रोध कयूं था उन टाइम ते असांजे बॉडीअ जो जेको ब्लड सर्कुलेशन आहे उहो हाई में थो वञे, उन खां पोइ शरीर में असांजे बीमारी पैदा थियनि थियूं। त इहो किथां जो इंसाफ़ आहे। संतनि ज्ञान जूं ॻाल्हियूं अनेक ॿुधायूं आहिनि। सत्संग जे समापतीअ में साईं साधराम जन चयो, एक शर्त पे खेलूंगी प्यार प्यार की बाजी, जीतूं तो तुझे पाऊं, हारूं तो पिया तेरी। अहिड़ो योग बणियो। 2023 में नरेश तलरेजा उन्हनि जे घर साईं जन जो दीदार थियो। उते हिन दास साईं सां मुलाक़ात थी। मां पंहिंजे ख़ुशीअ ऐं उमंग में साईं खे चयो, साईं अॼु मुंहिंजी सालगिरह आहे। साईं मूंखे वाधायूं ॾिनियूं। पोइ मां साईं खे चयो, साईं मुंहिंजी अॼु जेका सालगिरह आहे उहा सालगिरह आहे 25 साल अॻु मां तव्हांजा वचन ॿुधा हुया। सन 1998 में अमर शहीद भगत कौराम साहिब जन जो 113 जन्म महोत्सव रेड़की साहिब में जॾहिं मनायो वियो,
उते तव्हां जेके वचन चया उहे वचन हिन दास खे यादि हुया ऐं उन वचन खे मां खणी हलियो आहियां पंहिंजे जीवन में। मां अति ख़ुशि ऐं सुखी आहियां। साईं अॼु मां उहा सालगिरह मल्हाइण आयो आहियां, त हिते साईं मूंखे ॾाढे प्रेम प्यार सां भाकुर पातो। ॻाल्हियूं अनेक आहिनि पर वक़्त जो वीचार करणु ज़रूरी आहे। बोलो सच्चे साईं सतराम दास साहिब की जय। अमर शहीद भगतराम साहिब की जय। साईं साधराम साहिब की जय। सखी शहंशाह सतगुरु बाबा साईं आसूदाराम साहिब की जय। मर्यादा पुरुषोत्तम बाबा लखनऊ वारे साईं चांडूराम साहिब की जय। सर्व संतन महात्माउन की जय। आयो लाल कयो झूलेलाल। बोल सच्चे सतराम दास साहिब की जय। बोल संतन महात्माउनि की जय। अॼु असां सभु हिते जमा थिया आहियूं त असांजा संत साईं साधराम साहिब जेके हिन संसार जी यात्रा पूरी करे साईं जे चरणनि में पहुची चुका आहिनि, उन्हनि जी श्रद्धांजलि सभा अॼु हिते रखी वई आहे। उन्हनि खे श्रद्धांजलि ॾियण लाइ असां सभु हिते इकट्ठा थिया आहियूं। मां त चवंदो आहियां साईं जन जी सुहिणी सूरत मुहिणी मूरत जेके हमेशह खिलंदा रहंदा आहिनि, मां उन्हनि जो चहिरो ॾिसी मूंखे बि दिलि थींदी आहे भई असां बि हमेशह ईअं ई खिलंदा रहूं। पर असां इंसान आहियूं, असां संतनि सां मेल मिलाप करे न सघंदा आहियूं, उन्हनि जी जुटीअ में असां पेर पाए न सघंदा आहियूं। पर असां कोशिशि कंदा आहियूं भई जेके संत आहिनि, जेके कार्य करे विया आहिनि, असां उन्हनि जे चवण ते हलूं। असांजा संत साईं कालीराम साहिब जन हाणे टीवीअ में चयो त उन्हनि जो खाल कोई न भरे सघंदो आहे। इहा सची ॻाल्हि आहे भई संतनि जो खाल कोई न भरे सघंदो आहे। दुख जी ॻाल्हि आहे पर जेको आयो आहे उहो वेंदो। असांजे संतनि हाणे हलनि पिया जेके चांडूराम साहिब लखनऊ वारा, उहे बि संत पहुंटल हुया। असां बि उन्हनि संतनि जा दर्शन कया आहिनि। उन्हनि संतनि जा दर्शन करण में असांजो गुरमुखदास असांजो सहयोगी हुयो। उन्हनि असांखे संतनि जो दर्शन करायो। मूंखे जॾहिं खां साईं जन चोलो छॾियो आहे, मूंखे वार वार हिकु ॻाल्हि यादि ईंदी आहे। मां फेसबुक ते उहो ॾिसंदो रहंदो आहियां त भाई साईं जन जेके वचन चया, साईं जन भाई हिकिड़ी ज़मीन हूंदी आहे जिते खेती ॿाड़ी थींदी आहे। उन खेती ॿाड़ीअ में हर माण्हू पंहिंजो पोखींदो आहे। हिन कलिंगर पोखिया, हुन अंब पोखिया, हुन चांवर पोखिया, हुन पटाटा पोखिया। जंहिं महिल उहा खेती थींदी आहे, हर कोई माण्हू पंहिंजो सामान खणी खेती ॿाड़ी खणी करे हली वेंदो आहे। पर उहा जेकी ज़मीन आहे उहा हुते ई रहंदी आहे। उहा ज़मीन कोई न खणी वञी सघंदो। इन ई तरीक़ा जेके असांखे संत महात्माऊं असांजा वॾा असांखे आशीर्वाद ॾींदा आहिनि भाई 100 साल जियो, 200 साल जियो, जुगां जुगां जियो। इहो जीअण उहा आहे भाई, ईअं न भाई असांखे 100 साल जीअणो आहे, 200 साल जीअणो आहे। हो चवंदा आहिनि भाई अहिड़ा कर्म, अहिड़ा कार्य, अहिड़ा सुठा कार्य कंदा वञो त जीअं तव्हांखे संसार 100 साल छा 200 साल छा ज़िंदगी भर तव्हांखे यादि न रहे। इहे मां रोज़ु फेसबुक ते साईं जन जी वाणी ॿुधंदो रहंदो आहियां। मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे इहे ॿुधी करे। ऐं साईं जन जो चहिरो ॾिसी त असां ॾाढो ख़ुशि थींदा आहियूं। असांजे मंदर में असांजा दादा जीअन राम वलेचा जेके जाम सुठा कार्य करे विया, उहे त अलाए किथे किथे जुड़ियल आहे। उन्हनि खां बि असांखे सुठी प्रेरणा मिली आहे। असां वधीक टाइम न वठी करे मां थाणे सिंधी समाज महादेव मंडल ट्रस्ट पूज बेकरी पंचायत झूलेलाल चैरिटेबल ट्रस्ट जे तरफ़ां मां साईं जन खे भावभीनी श्रद्धांजलि ॾियां थो। बोल सच्चे सतराम साहिब की जय। बोल साधराम संत की जय।
बाहिर हिक वसे सतगुरु ज्ञान पूरन आहे सतगुरु असांजो जिए राम कृष्णानंद जंहिंजी महर मया सां मिलियो पूरन परमानंद जंहिंजी अपार कृपा सां पायो सचो सचिदानंद जंहिंजी अपार कृपा सां पायो सचो राम चो सचो सतराम राम चो सचो सतराम राम चो सचो सतराम राम चो सचो सतराम सचो सतराम 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 चो सचो सतराम राम चो सचो सतराम राम चो सचो सतराम राम चो सचो सतराम राम चो सचो सतराम इहो घोट खोता राम थव इहो सब सुखन जो धाम थव कंदो मुश्किल आसान थव जंहिंजो ऊंचो ऊंचो शान थव इहो रेड़कीअ वारो राम थव जंहिंजी दुनिया गुलाम थव जिंदो सच जो पैगाम थव सचो सतराम चो सचो सतराम सचो सतराम चो सचो सतराम सचो सतराम चो सचो सतराम इहो निमाणन जो माण थव इहो बेवाहन जी वाह थव इहो हीणन जो हमराह थव इहो अड़ियन जो आधार थव इहो कंदो बेड़ा पार थव इहो दानी दातार थव इहो ईश्वर जो अवतार थव सचो सतराम चो सचो सतराम सचो सतराम चो सचो सतराम सचो सतराम चो सचो सतराम इहो पर
सचो सतराम। सचो सतराम चओ सचो सतराम, सचो सतराम चओ सचो सतराम। इहो टुटल गॾींदो थव सचो सतराम, पंहिंजी चादर में ढकींदो थव सचो सतराम। इहो सचन खे आणींदो थव सचो सतराम, इहो कूड़ न ठहंदो थव सचो सतराम। इहो पत्थर बेगारींदो थव सतराम, इहो कंकड़ न ठहंदो थव सचो सतराम। इहो भाग वेही ठाहींदो थव सतराम, सचो सतराम चओ सचो सतराम। सचो सतराम चओ सचो सतराम, सचो सतराम चओ सचो सतराम। इहो घोटन जो घोट थव सचो सतराम, इहो लालन जो लाल थव सचो सतराम। इहो नंगी नंग पाल थव सचो सतराम, इहो कंडो माला माल थव सचो सतराम। इहो सखी लज पाल थव सतराम, इहो गुलन गुलजार थव सचो सतराम। इहो सभ जो आधार थव सतराम, सचो सतराम चओ सचो सतराम। सचो सतराम चओ सचो सतराम, सचो सतराम चओ सचो सतराम। इहो पीली पगड़ीअ वारो थव सचो सतराम, इहो ॻाढ़े चोले वारो थव सचो सतराम। इहो छेर जामे वारो थव सचो सतराम, इहो सभ जो सहारो थव सजना आए जदोई ताना ओ मत तेरी तो खौबाज घुरा बला बला मिलन मारन जामा सजना हे हरी साहिबा बेली बेली तू शना जीवे तू मेरे कर यार कोलम कर यार चंपा तू थोड़ी तू चप्पल तू छा
सबकी मालूम तो के आए तू सबनी सिर से बोल सजना रखिया मतोय जी दावल पड़ती है